ओके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आज नज़ीर अहमद जी ऑफिस में मौजूद आहियूं ऐं ख़ूबसूरत जेके आहिनि खाना काबा जो दरवाज़ो, हजर असवद ऐं तमामु बहितरीन ख़ूबसूरत आहिनि क़ीमती। माशाल्लाह हाजी नज़ीर साहिब तव्हांजे ऑफिस में ॿ शयूं क़ीमती आहिनि ऐं इहे तव्हांखे माशाल्लाह इहे कंहिं ॾिनियूं या तव्हां पाण वरितियूं या गिफ्ट तव्हां। माशाअल्लाह हे साईं अल्लाह जे घर जो दरवाज़ो आहे। हेॾो हजर असवद आहे। हे मूंखे हिकिड़ो दोस्त आहे 20 साल जो सऊदी, हाँ पड़ोसी भी आहे। उन्हीं माशाल्लाह उन्हीं आंदे मां घर में कोन आई पंहिंजे ऑफिस में अची। माशाल्लाह तबारक ख़ास दोस्त आहे। हाँ, हर में कम कंदा हिन टाइम वाह वाह। आमिर बख्श, माशाल्लाह आमिर बख्श छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ज़बरदस्त असांखे लॻो पिए ऐं हे ॿ चीज़ूं जेके आहिनि ज़बरदस्त आहिनि माशाल्लाह तबारक अल्लाह। वरी आमिर, ओहो वाह वाह माशाल्लाह। अबू अहमद त वाह वाह, अबू अहमद त भाई बसि पंहिंजो मट माशाल्लाह पाण आहे। अबू अहमद कीअं आहियो? ठीकु आहे बाबा? अल्लाह जो अहसान, अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजी महिरबानी, तव्हां ईंदा हो असां वटि यार। असांखे तव्हांजी वल्लाह एतिरी इज़त आहे। अचो था, इज़त ॾियो था असांखे, इन्हनि खे बि भाइनि खे बि असां पंहिंजे सिर ते रखूं। वरी वरी तव्हां जूं जेके ब्रांचूं आहिनि मेडिसन जेके आहिनि जानवरनि जे लाइ वग़ैरह, सिंध जा काफ़ी कुझु नौजवान आहिनि हिन में फील्ड में, ॼाण बि रखंदा, महारत बि रखंदा, डिग्री बि आहे, पोइ उन्हनि खे किथे लॻायो कयो किथे भला बसि उहो पाण अचनि पंहिंजे वीज़ा ते। बाक़ी हाणे ॿियो त ख़बर वीज़ा ते हिते ईंदा त कमु ॾींदासीं असां। बसि कमु ॾींदव? हा, कमु ॾींदासीं। वीज़ा जो इहो ख़र्चो त पोइ मुंहिंजे करे। हा, हाणे छा कजे भला, वीज़नि जो ख़र्चो त आहे, लेकिन असां त उहा ॻाल्हि कंदासीं जेकी थींदी न। असां कमु ॾेई सघूं था बसि। माशाल्लाह ज़्यादा त असां ख़र्च नहीं, हे वीज़ा टिकटा साए साए माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। ऐं हे जेके आहिनि टे तस्वीरूं ऐं बादशाह जूं ऐं मौजूदु आहे जेको मुंहिंजी दिलि थी। वाह वाह, हाय हाय, हे मुंहिंजी दिलां थी। हक़ीक़त आहे। वाह वाह माशाल्लाह, सचो प्यार आहे हिननि सां। ज़बरदस्त बिल्कुलु। छो जो हिन जी शइ खाऊं था, हिननि जे मुल्क में रहूं था। हा न, असांखे इज़त केतिरे अमन अमान में रखनि था इहे शख़्स। हा न, इहे त सभिनि माना दुनिया त मां चवंदो आहियां उहा जिते अमन हुजे। असां केतिरी हिफ़ाज़त आहे इन्हनि जे करे। हिन ॻाल्हि में कोई शक न आहे त भाई माशाल्लाह हिननि जे मुल्क में ई बादशाह ऐं हर मुल्क जे बादशाह जो अदब एतिराम करणु घुरिजे। सो माशाल्लाह बिल्कुलु बिल्कुलु अमन बि ज़बरदस्त आहे। माण्हू चवनि था त तव्हांजो असांखे नज़ीर अहमद कलेरी जो नंबर खपे, असां उन्हनि सां राब्तो कयूं, कारोबार जे हवाले सां असांखे ॿुधाइनि कनि। ॾियो नंबर, छो न ॾियो नंबर ॾियां? हा, मालूमात मूंसां वठंदा। कहिड़े टाइम तव्हां फ्री हूंदा? मां फ्री हूंदो आहियां तक़रीबन ईअं सम्झे पाकिस्तानी टाइम, पाकिस्तान मां कंदा त ईअं सम्झ के 8 बजे राति जो। माना हिते ॾींहं जो कम में हूंदो आहे न। बिल्कुलु बिल्कुलु, खणूं था कंहिं महिल नथा खणूं। ठीकु ठीकु। तव्हां असां जिते हो तव्हांजी रिहाइश किथे? मके में। मके में ॿियो जेको दुकानु आहे? हा, उहो तव्हांजी किथे रिहाइश जे भरिसां करे? असांजी रिहाइश भर में आहे। भर में आहे? ॿियो ताइफ में बि आहे। ताइफ में तव्हां कॾहिं कॾहिं वेंदा आहियो? बसि महीने में या 20 चक्कर लॻे, टाइम न मिले त कैमरा लॻी पई नी, राब्तो हूंदो आहे। हा, छा था कयो कैमरनि ते ॾिसूं था, अलो अलो कयूं था। केतिरो भाई थोरो परे आहे, जितो तव्हांखे वेझो थो पए। विझो वरी हिते वरी थोरो घुमण जे टाइम सां अचूं था, समुंड आहे, हे हो मिड़े छोड़ो कीअं चवंदा नी, पंहिंजो थोरो टेंशन खे ख़तमु कंदा आहियूं अची जुमे ते। माशाल्लाह तबारक, वाह वाह माशाल्लाह, तमामु ज़बरदस्त लॻो। ऐं हे जेके चीज़ूं तव्हां माशाल्लाह रखियूं आहिनि इहे बि तमामु बहितरीनु आहिनि। अलाह ताला तव्हांखे इन्हनि जे सदके वास्ते बरकत ॾींदो तव्हांजी रोज़ी में, तव्हांजे कारोबार में। त नज़ीर अहमद साहिबु असांखे तव्हां हिते खोलिया आहिनि कारोबार ज़बरदस्त आहिनि, पर सिंध में बि, सिंध जे वॾे शहर कराची, हैदराबाद में तव्हांजो मूंखे अमन ॾियो। हाणे अमन ॾियो, पोइ असांजो त हाणे मुल्क जहिड़ो त मुल्क ई कोन्हे न। हक़ीक़त पंहिंजो अमन हुजे, पंहिंजी जान जी हिफ़ाज़त हुजे, पोइ छो न वेंदो पंहिंजे मुल्क में, छो न कोन वॾा कमु कंदो हुजे। हिफ़ाज़त रिज़्क़ अल्लाह जे हथ में आहे, लेकिन हिफ़ाज़त हुजे। बिल्कुलु, इहो तव्हांजो पॉइंट, इहो पॉइंट तव्हांजो जाइज़ आहे। ऐं हिकिड़ो ई पॉइंट, पोइ गवर्नमेंट खे को मुतालबो छा कंदा हिन हवाले? ज़ाहिर आहे की पंहिंजो क़दम खणनि, जेके वेठा नी कुर्सियुनि ते उन्हनि क़दम खणणो आहे, हिफ़ाज़त ॾियनि की वाक़ई बाबा असां आहियूं। ॾिस हाणे ॾिस न, सऊदी अरब में ॾिस, आवाज़ सां आवाज़ ॾींदा नी, हक़ीक़त आवाज़ में आवाज़ ॾींदा नी। ऐं केतिरो बि वज़ीर हूंदो, केतिरो बि को तोखे न चवंदो। सही, बिल्कुलु। केतिरो बि सड़ंदो कंदो, लेकिन चई न सघंदो, ख़बर कानून हेतिरो एतिरो आहे। बिल्कुलु, इहा तव्हांजो हलो हुते बसि चवंदे यल्ला बाबा खणो सटियोसि वञी काथे। माशाल्लाह तबारक अल्लाह। हाणे तव्हां ऑफिस में जेको आहे न ही स्क्रीन ते कैमराऊं लॻल आहिनि, तक़रीबन टोटल घणियूं कैमराऊं मुंहिंजे ख़्याल में? हिते त 12 कैमराऊं, पर हिते 8-10 नज़र थी वञनि, या 12 आहिनि। सही। पोइ ही तव्हां हिते पंहिंजो घर वेही बि ॾिसो? पूरो मुंहिंजे मोबाइल में आहे, जंहिं महिल मोबाइल में ॾिसां थो।
छा थिए थो सही माशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त नथो पुॼी सघे कैमरनि जे ज़रिए माण्हू कुझु न कुझु करे थो वाह वाह माशाल्लाह इहा हिकिड़ो वॾो हिकिड़ो सुख आहे इहो बि त हक़ीक़त हक़ीक़त माशाल्लाह वॾी तम महिरबानी आया हुआ असांजी ब्रांच ते कुर्बत तां इज़तूं ॾिनियूं न लाखो साईं, कुर्बत तव्हांजी हर टाइम मौला तव्हांखे आबाद रखे। घंटा तव्हां हेॾा दरवाज़ो खुलियल आहे बाबा वॾी वॾी महिरबानी तव्हां ॿियो असांजे लाइ केरु? सिंधियुनि ॿारनि जे लाइ तव्हां दरवाज़ो खोले सिंधी हक़ीक़त मूंखे सिंधी लाइ चवंदा मूंखे तकलीफ़ ईंदी आहे सिंधी मज़दूरियूं न करनि यार मां चवंदा मज़दूरियूं न करनि पंहिंजे हक़ीक़त। कारोबार में अचनि कारोबार में हा न इज़त आहे न। मतिलबु पुराणो दौर इहो इहो त सिंध वासी जेके न कारोबारी माण्हू कारोबार में अचनि हता हिकिड़ो नंढो बि कारोबार हो ज़रूरी न आहे कि वॾो कारोबार थींदो त माण्हू ज़ीरो खां शुरू आहे न बिल्कुलु ज़ीरो खां शुरू थींदा पोइ माशाल्लाह तबारक अल्लाह ज़बरदस्त लॻो तव्हांजी वॾियूं वॾियूं महिरबानियूं ऐं अहिड़ियूं ख़ूबसूरत चीज़ूं वाह वाह अल्लाह ताला इन्हनि जे सदके तव्हांखे कामयाबु कंदो बुलंद कंदो इंशाअल्लाह वॾियूं वॾियूं महिरबानियूं